सीतारोड में 4 ॾींहं अॻु राति जे वक़्तु डॉक्टरनि जी गैरमौजूदगी सबबि रूरल हेल्थ सेंटर में गैस्ट्रो विघे तड़पी फोत थी वियल 8 महीननि जी ॿारड़ी अंसा चांडियो जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां इंसाफ़ लाइ मेन फाटक चौक ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। ॿारड़ी जे वारसनि वालिद हाजी ख़ान चांडियो, चाचे बशीर उर्फ़ मुजीब चांडियो, ज़ुल्फ़कार चांडियो, समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ख़लील सुलेमान, महबूब सिंधी, आसिफ अली ख़ासकिली सजाद ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंसां जे जेको मैटर थियो आहे, मसइलो थियो आहे, असांजो थियो आहे, जंहिंमें डॉक्टर मुलवस आहिनि, उन्हनि मुलवस डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु FIR थिए। अॼु जेको असांजो धरणो आहे इन ताईं जारी रहंदो जेसि ताईं उनजे ख़िलाफ़ु का FIR नथी थिए या को ज़िले इंतिज़ामिया नथी अचे जिते असांजे हिन मुतालबे खे पूरो करे। थी पई मां सरकारी अस्पताल खणी वियुसि, उते माना को बि डॉक्टर मौजूदु कोन हुयो। 1 बजे खां वठी 8 बजे ताईं मां मुंहिंजी नंढड़ी तड़पी उते अस्पताल में मां जेतिरो नंढड़ी तड़पे पियो ओतिरो मां तड़पां पियो। जेको मूं होले भॻुसि होले मुंहिंजो को माना 8 बजे ताईं को बि डॉक्टर सरकारी अस्पताल में कोन आयो। ड्यूटी चौर डॉक्टर आहिनि, उहे महिरबानी करे जेको आहे इस्तीफ़ा ॾियनि, छो जो उहे हिन महिल पोड़ा थी चुका आहिनि, लेज़ी थी चुका आहिनि, उन्हनि खां ड्यूटी नथी पुॼे। ऐं सीतान जी आवाम जेको आहे हिननि खे घणो टाइम हाणे हराम खाइणु कोन ॾींदी, या त हिलाल खान पंहिंजी ड्यूटी कनि। राति जो असांखे नाइट में असांखे ड्यूटी डॉक्टर जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि जो असांजो शहर जेको आहे सो 80,000 खां लख जी आबादी में मुश्तमिल आहे। हिनखे ॿाहिराड़ियूं लॻनि थियूं, काफ़ी ॿाहिराड़ियूं आहिनि जेके ॿाहिराड़ियूं इहे उमेदु करे सीतां पहुचनि थियूं, जेको आहे हॉस्पिटल में उन्हनि खे को बि ड्यूटी डॉक्टर कोन थो मिले, जंहिंजे करे हिकु 10 ॾींहंनि जे अंदरि जेके चयो थो वञे त टे जानियूं ज़यान थियूं। सीता रोड जी पूरी सिंध जी नंढड़ी आहे। 10 ॾींहंनि में असां इहे सीता रोड में 3 वाक़िया थी चुका आहिनि जेके इंसानी जानियूं ज़ाया थियूं। ड्यूटी चोर जेके डॉक्टर आहिनि, पहिरियों असां मुतालबो उन्हनि खे हितां हटायो वञे। ड्यूटी चोर डॉक्टर आहिनि, इन्हनि खे तव्हां फौरी कढियो वञे ऐं जेके ईमानदारी सां ड्यूटी कनि था उन्हनि खे रखी करे, बाक़ी बि अहिड़ा ईमानदार डॉक्टर हुजणु खपनि जेके ॾींहं जो बि ड्यूटी कनि ऐं राति जे टाइम ताईं बि असांखे सहूलियत मिलणु खपे। छो जो जे राति जी सहूलियत न आहे, तक़रीबन ईअं सम्झो 3-4 बजे खां पोइ को बि तव्हांखे सिविल हॉस्पिटल में को डॉक्टर न मिलंदो। हालांकि डॉक्टर एतिरा आहिनि, तक़रीबन 20 खां 25 MBBS डॉक्टर आहिनि जेके ज़ाती तौर ते कंहिं वॾेरनि जे ओताक जी हाज़ुरी भरनि था। जेको हिकु धारणो आहे इहो सरकारी अस्पताल जा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। असांजो मुतालबो इहो आहे त हिननि खां तव्हां ड्यूटी वठो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 8 कलाक हिननि खे पाबंद कयो त हिते 8 कलाक हिते माना त ड्यूटियूं ॾियनि ऐं हिते जेके असांजा ग़रीब मिसकिन शहरी उन्हनि वटि इलाजु कराइण वञनि था उन्हनि खे चङी तरह अटेंड कनि। ॿियो को असांजो ख़ासि मुतालबो न आहे। ऐं हिते जेको वेहण जो हींअर मजबूर थी असां जेके वेठा आहियूं शहरी, इहो मासूम अंसा चांडियो आहे। उहो गुलनि जहिड़ी बछड़ी, गुलनि जहिड़ी नंढड़ी प्यारी, उनजी अमर ते उनजे पीउ ते छा गुज़रंदी हूंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़